السلام علیکم ناظرین، حاضر خدمت ہے ماں جو میزبان جہانگیر سہڑو پروگرام سندھی ایشو سے گڈ. ناظرین، پروگرام سندھی ایشو میں اوہاں خوش آمدید چوں تھا. امید کیوں تھا ہمیشہ جیاں جتے بھی ہوں خوش ہوں، ملکوں ورائندا رہندا ملکوں وٹھندا رہندا. ناظرین، کرونا وائرس قاتل کرونا وائرس جی پوری دنیا کے جو سو تباہی مچائے چڑی ہے، جی اے ملک پاکستان کے چینی صوبن کے بھی جو سو پنجی لپیٹ میں آنے چڑھو ہے. کرونا وائرس کے موذی مرض کے کرے جتے مانن کی صحت تے تمام گھنو اثر پیو، انسانی زندگیوں تمام گھنی ضائع تھیوں، اتے زندگی کے مختلف شعبن تے بھی ان جا اثرات تمام گھنا پیا. ان میں تاکہ بدھایا تو اسکول ایجوکیشن سسٹم وہ واحد سسٹم ہے پاکستان جو سبھی کا پہری، اگر خصوصی طور پر سندھی کی گال کنداسیں تو ان لاک ڈاؤن کے زمرے میں آئے سبھی کا پہری جو سو یہ اسکول سے بند کیا ویا، تا حال یہ اسکول بند ہیں. ان کا یہ سلسلو جاری رہو، اج 4 مہینن کے لگ بھگ تھی ویو ہے. اسکول سے بند ہیں. ان کا حکومت جو ہے سو ایکڑو اعلان کیو تو جے بھی اس پرائیویٹ اسکولن یا سرکاری اسکولن ان میں آن لائن ایجوکیشن سسٹم جو سو شروع کیو ویندو، چھو جو اسی بارن کی صحت تے کرونا وائرس کے معاملے میں کہیں قسم جو کو کمپرومائز نہ کنداسیں. جیس تائیں کرونا وائرس بالکل مکمل طور تے ختم نہ تھی وجے اسی اسکول کہیں صورت میں نہ کھولنداسیں. ان جا الٹرنیٹ اسی گولے سکوں تھا. ان میں انہوں بدھایا تو آن لائن ایجوکیشن سسٹم جو سو وہ جاری کیو وجے، اسکول میں بارن کے آن لائن تعلیم دی وے. ہاں ڈسنو یہ ہے تو یہ آن لائن اسکول سسٹم جو حکومت اعلان تو کرے چڑھو ہے، پر یہ کترے قدر جو سو کارگر ثابت تھیندو، بار ان میں کترا مستفید تھیندا، آیا انہن علاقن میں خاص طور تے اگر شہرن کی گال کنداسیں، شہر جا جو وڈا اسکولن انہن کے چھڈے اگر سرکاری سطح تے اساں سرکاری اسکولن کی گال بول کنداسیں تو اتنے اساں ڈسوں تو انہن علاقن میں جتے لائٹ کی بھی سہولت موجود نہ ہے، جتے پانی کی سہولت موجود نہ ہے، جتے روڈ رستن کی سہولت موجود نہ ہے، اتنے والدین ان سسٹم کے افورڈ کرے سگندا، ان سسٹم کے منہ ڈئی سگندا. ایجوکیشن میں جو سو آن لائن سسٹم انہن ॿاراڑی والے علاقن میں ہلی سگندو یا نہ. ان سلسلے میں اساں اجو کی گفتگو جو بیو جو سیشن ہے وہ ہے جو یہ 4 مہینن کا جو اسکول بند ہیں، ان میں مختلف قسم جو قیاس آرائیوں تھیوں ہیں شاگردن کے والدین اسکول مینجمنٹ کے وچ میں. ان میں فیسن کے معاملن تا خاص طور پر تمام گھنو تکرار ساموں آیا ہے. کہیں پاسے جو ہائی کورٹ جا سے آرڈرس ہیں، کہیں پاسے منسٹر ایجوکیشن کے ان کے آرڈر تو جو سو 20% جو سو مائنس کرے باقی جو اسکولن کے فیس والدین پے کن. ان سجے آرڈر تھیण کھا پو بھی جو سو ایکڑو چھکتاण وارو ماحول جو ہے سو ان بنی اسٹیک ہولڈرن کے وچ میں موجود ہے. اج اسی پروگرام سندھی شو میں ان سبھی پہلو تے اوہاں سا گفتگو کنداسیں، ہلنداسیں حیدرآباد ڈویژن کے مختلف علاقن میں جتے اوہاں کی گال بول کرائنداسیں، جے شاگردن انہن کے والدین سان، جے پرائیویٹ اسکول ہیں انہن کے آنرن سان، پرائیویٹ اسکول مینجمنٹ جا جے اگوان انہن سان اوہاں کی گال بول کرائنداسیں تو وہ ان سجی صورتحال کے کیئں تھا ڈسن. بچوں کو پڑھانے کے لیے یعنی جو چھوٹے بچے ہوں یا بڑے بچے ہوں، یعنی فزیکلی ٹیچر کا کلاس میں ہونا، موجود ہونا بہت ضروری ہے. اور ڈیورنگ لیکچر اگر ٹیچر پڑھا رہا ہوتا ہے تو اس کے اندر یعنی اس کی جو باڈی لینگویج ہوتی ہے اس سے بھی کافی کچھ بچہ سیکھتا ہے. بچے کو آن لائن پڑھایا جا رہا ہے. عموماً ہم انٹرنیٹ کے اوپر بھی یہ دیکھ رہے ہیں کہ اسی کو ایشو بنایا جا رہا ہے. بچے خود پریشان ہیں کہ آن لائن کلاسز کے اندر صرف ایک جسٹ یعنی ایک ڈرامے بازی ہو رہی ہے، فارمیلٹی پوری کی جا رہی ہے، اس سے کوئی باقاعدہ نفع نہیں ہو رہا. دوسرا فیسز کے حوالے سے میں یہ بات کرنا چاہوں گا کہ دیکھیں ابھی سعید غنی صاحب نے سندھ اسمبلی کے اندر انہوں نے اپنی اسپیچ کے دوران یہ بات کہی تھی کہ ہم یعنی پیرنٹس کو بھی چاہیے کہ وہ تھوڑا تعاون کریں اسکولز کے ساتھ، فیسز وہ پے کریں، کیونکہ اگر پیرنٹس دیکھیں ہمارا کوئی سورس آف انکم نہیں ہے. ایک جو ٹیچر پڑھانے والا ہے جس نے ساری زندگی پڑھایا ہے، اب وہ ایک دم اس کا اگر سورس آف انکم بند ہو جاتا ہے، اس کی آمدن بند ہو جاتی ہے، اس کے بھی بچے ہیں، اس کے بھی اخراجات ہیں، تو وہ کہاں جائے گا؟ پڑھانے کے علاوہ ساری زندگی اس نے کچھ کیا نہیں، کوئی ہنر اس کو آتا نہیں. اب وہ ہم نے تو یہ بھی دیکھا ہے، کچھ ہمارے اپنے ذاتی اسکول کے بیچارے کچھ ٹیچرز ہیں جنہوں نے سخت لاک ڈاؤن کے دوران بیچاروں نے یعنی برگر کا اور کلیجی وغیرہ جو ہوتی ہے اس کا اسٹال لگائے.
अपना गुज़र सफ़र करने के लिए। अगर पेरेंट्स हमें फीसेस नहीं देते तो फिर हम उसको यानी ना हम अपने अखराजात मैनेज कर सकते हैं, बिल्डिंग हमारी रेंटेड है, स्टाफ हमारा टीचिंग स्टाफ है, फिर अदर जो एम्प्लॉइज़ हैं हमारे, उनको हम किस तरीके से 1 महीना 2 महीना, आज हमें बंद हुए तकरीबन 4 महीने हो गए, 4 महीने से हम किस तरीके से गुज़र सफ़र कर रहे हैं, ये हुकूमत को इसके ऊपर थोड़ा वो करना चाहिए। और पेरेंट्स से मैं गुजारिश करूँगा, देखें यानी ये जितना भी पैसा आप देते हैं ये सारा आपके बच्चों पर वो होता है। अगर आप हमें यानी नहीं देंगे, फीसेस नहीं देंगे तो देखेंगे आप, और अभी ऐसा हो भी रहा है, कई सारे स्कूल हमारे हैदराबाद डिवीज़न के अंदर बंद हो चुके हैं, जो बेचारे छोटे बड़े स्कूल जो अफोर्ड नहीं कर सके। अगर मज़ीद 2 महीने भी ये काम यानी स्कूल नहीं खुले या पेरेंट्स ने यही रवैया अख्तियार किया फीसेस ना देने का, तो हमारे साथ भी हम भी इसी तरीके से रोड पर आ जाएंगे। तो ये आप तमाम से गुजारिश है कि एक तो हुकूमत हमारा ऑनलाइन के हवाले से इस इशू को ख़त्म करे, जो SOPs वगैरह बनाते हैं SOPs के तहत स्कूल्स खोलें, सबसे बेहतरीन हम इंशाल्लाह आपको फॉलो कर दिखाएंगे। तमाम स्कूल्स वाले जितने भी हैं बेहतरीन तरीके से, आपने बाज़ार खोल दिए उसके अंदर SOPs पर अमल नहीं हुआ, आपने जो है ना वो यानी और दूसरे इदारे खोल दिए, सबसे बेहतरीन तरीके से जो अमल होगा ना वो इंशाल्लाह हमारे स्कूल जो है ना वो आपको अमल कर दिखाएंगे। बेहतर ये है कि आप SOPs के साथ हमें स्कूल खोलने की इजाज़त दें। कि क्लास जो ऑनलाइन हो रही है बच्चों के लिए बेहतर तो है, लेकिन ये बड़े स्कूल के जितने भी बच्चे हैं ना, जैसे बड़े स्कूल में पढ़ रहे हैं और उनके पास अफोर्डेड है कि वो मोबाइल ले सकते हैं, डेटा इस्तेमाल कर सकते हैं, तो वो ऑनलाइन क्लासें ले सकते हैं। अब जैसे हमारा जो स्कूल है वो लोकल एरियाज़ में, अब गरीब घर का बच्चा उनके पास ना अफोर्ड है कि वो मोबाइल ले या वो ऑनलाइन क्लासें ले सके, तो ऐसे माहौल में दोनों चीज़ें बड़ी मुश्किल हो गई हैं कि क्राउड एरिया के हिसाब से कि बच्चे ऑनलाइन क्लासें नहीं ले पा रहे हैं। जिस पेरेंट्स को कहते हैं कि हम ऑनलाइन क्लासें शुरू की थी हमने, पेरेंट्स बोलते हैं कि हमारे पास ना एम्ब्रॉयडरी मोबाइल है, ना हमारे पास इतने पैसे हैं कि हम उनको पैकेज करा के मोबाइल दें, तो ये ऑनलाइन क्लासें बिल्कुल सूट नहीं कर रही हैं एरिया वाइज। बड़े स्कूल के बच्चे ऑनलाइन क्लास ले रहे हैं, पढ़ रहे हैं, और छोटे स्कूल के बच्चे इस चीज़ में पीछे जा रहे हैं। जब हमने प्राइवेट स्कूल खोले हैं तो ये इतने बड़े उस पे लोकेशन पे नहीं है। यह होता है कि पेरेंट्स जो स्कूल खोले हुए हैं इनका रेंट भी है, फीसेस हैं, टीचर्स की सैलरीज़ हैं, तो ये इसी स्कूल से पूरा होता है। पेरेंट्स से मैं यही कहूँगी कि सैलरी वो अपनी फीसेस सबमिट करवाएंगे तो टीचर्स करेंगे, और अगर टीचर्स को सैलरी अच्छी मिलेगी तो टीचर बच्चों पे ज़्यादा अच्छी तवज्जो देगी और पढ़ाएगी भी बहुत अच्छा। लेकिन अगर पेरेंट्स हमारे साथ कोऑपरेट नहीं करेंगे तो स्कूल पीछे जाएंगे। मतलब ज़रूरी है कि टीचर्स मतलब पेरेंट्स फीस जमा करवाएं ताकि हमारा स्कूल आगे बढ़े। इनको 100% ताउन करना चाहिए, क्योंकि जब तक वालिदैन स्कूल में फ़ीसेस अदा नहीं करेंगे उस्तादों को फ़ीसेस नहीं दी जाएंगी। गवर्नमेंट सैलरीज़ तो गवर्नमेंट दे रही है अपने टाइम पे, लेकिन प्राइवेट स्कूल्स वाले सैलरी नहीं दे सकते, क्योंकि जब तक वो पेरेंट्स से फीसेस नहीं लेंगे तब तक वो अपने टीचर्स को सैलरी कहाँ से देंगे, वो किराया कहाँ से देंगे। वो नहीं कर सकते इस तरह जिस तरह गवर्नमेंट चला सकती है। गवर्नमेंट को इस बात पे सोचना चाहिए कि जिस तरह वो गवर्नमेंट स्कूल्स के लिए सोच रहे हैं वो प्राइवेट स्कूल्स के लिए भी वैसे ही सोचें, कि हमारे लिए भी तो सोचना चाहिए कि हम टीचर्स क्या करेंगे घर में बैठ के कुछ नहीं हो सकता। हमारे पास तो और कोई ज़रिया भी नहीं है, ये टीचिंग ही है जिसकी जो सैलरीज आती है घर चलते हैं। अब जब से ये स्कूल बंद है सैलरीज रुकी हुई हैं, स्कूल मैनेजमेंट भी क्या करे, कहाँ से लाए। ऑनलाइन जेको बि एजुकेशन जो सिस्टम आहे इहो बिल्कुलु मुयसरु आहे, पर उन कंडीशन्स में त उहो बैकवर्ड एरियाज़ न हुजनि। असां वटि जीअं त असांजो हैदराबाद ऐं उन सां लॻभॻि जा जेके इलाइक़ा आहिनि उन में कुझु रूरल एरियाज़ आहिनि, उन्हनि जे हिसाब सां ही एजुकेशन सिस्टम मुयसरु न आहे। छाकाणि त रूरल एरियाज़ जेके बैकवर्ड एरियाज़ आहिनि उन्हनि में जेको आहे सो किथे नेट जी फैसिलिटी कान्हे का, किथे वरी ग़रीबनि जा ॿार आहिनि जिन वटि मोबाइल जी फैसिलिटीज़ कोन्हनि, लैपटॉप जी फैसिलिटीज़ कोन्हनि। उन सिस्टम जे करे ही जेको ऑनलाइन एजुकेशन सिस्टम आहे असां वटि तमामु ई मुयसरु नथो थी सघे ऐं इन जो को बि फ़ाइदो कोन्हे को। ॿी तरफ़ जेका ॾिठो वञे, मां पाण टीचर आहियां, टीचर अॻुवाण आहियां, पर असां वटि हिते जीअं त असां क्लासिस वठंदा आहियूं, क्लासिस वठण जे दौरान फेस टू फेस इंटरेक्शन जेको हूंदो आहे असांजो स्टूडेंट्स सां, उन में ई असांखे एॾो सुठो आउटपुट न मिलंदो आहे, उन में ई सुठो आउटकम न मिलंदो आहे। त असां पंहिंजनि बैकवर्ड एरियाज़ में ऑनलाइन सिस्टम मां फ़ाइदे जी उमेद कीअं था रखे सघूं
त उन में फेस टू फेस इंटरेक्शन असांजी स्टूडेंट सां कोन्हे का, फिज़िकल इंटरेक्शन असांजी स्टूडेंट सां कोन्हे का। इन जे करे इहो सिस्टम जेको आहे असां वटि एॾो कामयाबु कोन्हे को। हालांकि ॾिठो वञे त इन जा फ़ाइदा तमामु घणा आहिनि, छाकाणि त उन में का बि लिमिटेशन्स कोन्हे का, को बि टाइम जो स्टूडेंट बाउंड कोन्हे को, इन खां अलावा का बि प्लेस जी बाउंडिंग वग़ैरह कोन्हे का, उन में ट्रेवल नथो करिणो पवे। इन्हनि शयुनि जे हिसाब सां ॾिठो वञे त प्राइवेट इहो जेको आहे ऑनलाइन जेको एजुकेशन सिस्टम आहे उहो मुयसरु आहे। पर मां जीअं त हिन महिल ॻाल्हि करे चुको आहियां त असांजा बैकवर्ड एरियाज़ आहिनि, असांजे पेरेंट्स वॾा हिक ई घर में जेकॾहिं कंहिं पेरेंट जा 5 स्टूडेंट्स 5 ॿार पढ़नि था, हाणे उहो वीचारो ग़रीब माण्हू किथां 5 लैपटॉप अफोर्ड करे, किथां 5 मोबाइलूं अफोर्ड करे, ऐं किथां असां वटि एतिरी इंटरनेट जी स्पीड बि फैसिलिटी कोन्हे का। ईअं ई तव्हां चओ त हैदराबाद जे कुझु इलाइक़नि में जेके मां उन्हनि खे रूरल एरियाज़ कोन चवंदुसि, ॿिया एरियाज़ जेके अर्बन एरियाज़ आहिनि, जेके शहरी इलाइक़ा आहिनि, उते बि एॾी नेट जी स्पीड फ्राहम कोन थी कई वञे। ख़ासि करे असांजा जेके PTCL वारी नेट आहे उन में एतिरी स्पीड कोन्हे का हिकु हंधि असां 5 यूज़र्स ऑनलाइन क्लासिस ते अची सघूं। सो इन हिसाब सां ॾिठो वञे त मोबाइलूं कंहिं वटि कोन्हनि के, कंहिं वटि इंटरनेट जी फैसिलिटी कोन्हे का, कंहिं वटि नेट जी फैसिलिटी कोन्हे का। इन्हनि सिस्टम जे हिसाब सां इहो सिस्टम नाकाम आहे। ॿियो ॾिठो वञे त सिंध जी तालीम पहिरियों ई पुठिते पयल आहे, हिते असां वटि अवेयरनेस कोन्हे का। अच्छा, टीं ॻाल्हि जेका मां कंदुसि उहा कंदुसि ऑनलाइन तालीम ॾियण वारा, यानी असां पाण टीचर्स। मां पाण पुठियनि इलाइक़नि में पंहिंजे स्कूल मां ऑनलाइन क्लासिस जो हिकु इनिशिएटिव वरितो पंहिंजी मदद पाण तहत, जंहिंमें मूंखे स्कूल वारनि का बि हेल्प न कई, मां पंहिंजी मदद पाण तहत सोशल वर्कर मां उन हिसाब सां मां पंहिंजो इहो इनिशिएटिव वरितो। पर मूं ॾिठो त उन में तमामु घटि व्यूअर्स असांखे मिलिया पए, ऐं कुझु वरी असांजूं एक्सपर्टीज़ कोन हुयूं। मां छाकाणि त मीडिया सां रिलेटेड न आहियां या वरी कम्युनिकेशन सां रिलेटेड न आहियां, मां एॾो एक्सपर्ट न आहियां जो माना बाक़ाइदा फुल फ्लेज माना हिकु सुठे तरीक़े वारो हिकु माना सेशन ऑनलाइन एजुकेशन जो ॾेई सघां। इन जे लाइ टीचर्स खे ट्रेनिंग जी ज़रूरत पवंदी आहे। हे टेक्निकल एजुकेशन तव्हां हिनखे चई सघो था, जंहिं हिसाब सां माना ऑनलाइन एजुकेशन जंहिंखे असां चऊं था, त उन जे हिसाब सां टेक्निक्स ऐं मेथड्स वग़ैरह ॿियूं शयुनि जो घणो मवाद जो ज़रूरत पवे थी। विच में लॉकडाउन हुयो, उन मवाद जी बि मूं वटि फैसिलिटीज़ कोन हुयूं, मूं वटि ट्राइपॉड स्टैंड न हुई, ॿियूं शयूं न हुयूं, त टीचर्स खे बि इन्हनि जे हिसाब सां प्रॉब्लम्स फेस करणा पवनि था। उन्हनि खे बि असां ॾिसी सघूं था त उहे फैसिलिटीज़ असां वटि कोन्हनि के। ॿियो रही ॻाल्हि गवर्नमेंट स्कूल्स जा ॿार जिन वटि ड्रेस पाइण जे लाइ कोन्हे का, जिन ॿारनि वटि अफ़सोस आहे असां वटि बैकवर्ड एरियाज़ में त ॿारनि खे चप्पल पातल न हूंदी आहे, उहे एंड्रॉइड मोबाइल्स किथां अफोर्ड कंदा, उहे एॾियूं वॾी वॾी नेट कनेक्शन जूं फीसिस किथां अफोर्ड कंदा। त इन हिसाब सां गवर्नमेंट स्कूल जे हिसाब सां मां चवां त इहो ऑनलाइन एजुकेशन सिस्टम तमामु घणो ख़राबु आहे, जो उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वॾे कैलिबर जा ॿार ई फ़ाइदो उठाए सघनि था, फ़ाइदो वठी सघनि था। पर जेके नंढा रूरल एरियाज़ जा बैकवर्ड एरियाज़ जा ॿार आहिनि उहे एतिरो इन मां मुफ़ीद नथा थी सघनि, एतिरो फ़ाइदो नथा वठी सघनि जेतिरो ॿिया ॿार फ़ाइदो वठी सघनि था। बाक़ी पुठियनि कुझु ॾींहंनि में ऑनलाइन एजुकेशन जो हिकु शूशा हलियो बि सही, पर उहो तमामु घणो नाकाम वियो आहे। मां प्रैक्टिकली बि इन ते कमु करे चुको आहियां, मां पाण बि इन जे हिसाब सां लेक्चर्स ॾेई चुको आहियां। घणो जेको मूंखे उमेद हुई त मूंखे आउटपुट मिलंदो उहो कोन मिली सघियो आहे, छाकाणि त मुंहिंजी स्टूडेंट्स सां फेशियल इंटरेक्शन्स कोन हुई। ॿियो पेरेंट्स जी उहा अप्रोच कोन्हे का जो उहे ॿारनि खे एंड्रॉइड ते वठी अचनि, ऑनलाइन एजुकेशन ते वठी अचनि। इन जे लाइ तमामु घणी महिनत करण जी ज़रूरत आहे, असांजी टीचर्स लाइ, असांजे पेरेंट्स लाइ, उन सां गॾोगॾु असांजी एडमिनिस्ट्रेशन जे लाइ, जंहिंजो वॾो फुक़दान आहे त असां वटि सभ खां वधीक त माना टेक्निक्स ऐं तरबियत वग़ैरह इहा कोन्हे का। उहा जेकॾहिं अची वञे, उन में जेकॾहिं सपोर्ट मिली वञे त पोइ ऑनलाइन एजुकेशन मुयसरु थी सघे थी। स्कूल्स चलाने यानी मैनेज करने के हवाले से जो मसाइल का शिकार हैं, ख़ास तौर पर निजी स्कूल्स, ऑनलाइन क्लासेस, जैसा कि आपको पता है कि पूरी दुनिया ही कोरोना वायरस का शिकार हो चुकी है और मुख्तलिफ़ किस्म के मसाइल का जो है लोगों को सामना है। जिस तरह से दूसरे शोबाए हाय ज़िंदगी में लोग मसाइल में घिरे हुए हैं, इसी के साथ साथ एजुकेशन यानी तालीम भी एक बहुत बड़ा मसला है और ये तालीम जो है ये भी मुतासिर हो चुकी है कोरोना वायरस के बाइस। तो स्टूडेंट्स की जो नुकसान हो रहा है, तालीम का एकेडमिक ईयर का जो नुकसान हो रहा है, इसको हम किस तरह से पूरा कर सकते हैं, इस हवाले से ऑनलाइन क्लास का जो है वो मशवरा जो है सरगश्त कर रहा है इस वक्त दुनिया के अंदर और मुख्तलिफ़ स्कूल्स जो हैं इसमें जो है अपना अपना किरदार अदा कर रहे हैं। जिन स्कूलों के पास ये फैसिलिटीज़ मौजूद है ऑनलाइन क्लास चलाने की, उन्होंने ये सिलसिले को शुरू भी कर दिया है।
لیکن جن اسکولوں میں یہ فیسلٹیز موجود نہیں ہیں وہ اسکول پریشان ہیں اور کافی مسائل کا سامنا کر رہے ہیں، اور ان کے پاس وہ تمام اسباب نہیں ہیں کہ وہ آن لائن کلاسز کو جو ہے وہ شروع کر سکیں، جس کی وجہ سے ان اسکولوں میں پڑھنے والے جو اسٹوڈنٹس ہیں، جو شاگرد ہیں، وہ بہت زیادہ جو ہے وہ متاثر ہو رہے ہیں۔ تو اب اس مسئلے کو کس طرح سے کنٹرول کیا جائے، یعنی کہ ہمارے یہاں ہمارے معاشرے میں یہ آن لائن کلاسز کس حد تک کامیاب ہیں یا کس حد تک یہ ناکام ہیں، اس کے اوپر ہمیں غور کرنا ہوگا۔ تو وہ جو اسکولس ہیں جن کو 10% یا 15% اسکولس کہا جاتا ہے، جن کی فیسیں جو ہیں وہ 10,000 سے 15,000 یا 20,000 تک ہیں، وہ اسکول تو اس طرح کے سسٹم کو اپروچ کر سکتے ہیں، اور وہ ان کے ساتھ پیرنٹس کا بھی تعاون بھرپور ہے، اور وہ اسکول اتنے زیادہ مسائل کا شکار نہیں ہیں، اور وہ اس پروگرام کو آسانی سے جو ہے وہ چلا رہے ہیں، اور پیرنٹس بھی اس کو سپورٹ کر رہے ہیں۔ پیرنٹس گھر پہ اسٹوڈنٹس کو لے کر بیٹھ جاتے ہیں اور آن لائن کلاسز جو ہے وہ دلوانے میں ان کی مدد کر سکتے ہیں۔ لیکن ہمارا جو مسئلہ ہے وہ چھوٹے اسکولس ہیں، جن کے پاس یہ فیسلٹیز نہیں ہیں اور جن کی جو فیس ہے وہ 500 سے لے کر 1500 تک ہے۔ ایسے اسکول 80% تقریباً اس معاشرے میں جو ہے وہ موجود ہیں، اور ان کے مسائل جو ہیں وہ بہت زیادہ ہیں، کیونکہ جب سے یہ کرونا کا ایشو پیدا ہوا ہے، تقریباً سب سے پہلے جو ادارہ بند ہوا ہمارے ملک کے اندر وہ ایجوکیشن تھا۔ تقریباً فروری کی 28 یا 27 تاریخ سے یہ ادارے بند کر دیے گئے، اور اس کے جو اثرات ہیں وہ بہت زیادہ پھیل چکے ہیں۔ اب اسٹوڈنٹس اور اسکول یعنی پیرنٹس سب یہ چاہتے ہیں کہ کسی نہ کسی طریقے سے ان کا جو سسٹم ہے ایجوکیشن کا وہ بحال ہو، لہذا ہم بھی یہ امید کرتے ہیں کہ آن لائن کلاسز کے اندر تو بہت زیادہ دشواریاں ہیں، بہت زیادہ مسائل ہیں۔ سب سے پہلے تو یہ ہے کہ آن لائن کلاسز کو سمجھنا بہت ضروری ہے اسٹوڈنٹس کے لیے بھی، اور وہ جو ٹیچرس اس پروسیس کو چلانا چاہتے ہیں ان کے لیے بھی بہت ضروری ہے کہ وہ آن لائن کلاسز کو سمجھیں کہ آن لائن کلاسز کس طریقے سے دی جا سکتی ہیں اور اسٹوڈنٹس کو کس طریقے سے ہم بھرپور فائدہ پہنچا سکتے ہیں، اور اسی طریقے سے گھر میں موجود اسٹوڈنٹس کو بھی وہ تمام فیسلٹیز ہونی چاہیے جس کی مدد سے وہ آن لائن کلاسز لے سکیں۔ جی ناظرین، حیدرآباد ڈویژن کے مختلف जेके स्कूल आहिनि उन्हनि जे जेका स्कूल मैनेजमेंट आहे उन्हनि जी अॻुवाणनि जी मां ॻाल्हि ॿोल ॿुधी, ऐं उन खां अलावा जेके शागिर्द आहिनि उन्हनि जे वालदेन जी मां ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि सभिनी जो चवण इहो आहे त असीं बिल्कुलु ताउन करण जे लाइ जेको आहे सो तयारु आहियूं गवर्नमेंट सां, पर गवर्नमेंट खे कुझु अहिड़ा उसूली मौक़िफ़ इख़्तियार करणु घुरिजनि जंहिंमें जेको आहे सो प्राइवेट स्कूलनि खे बि जेको आहे सो नुक़सानु न थिए ऐं उन सां गॾोगॾु वालदेन बि कंहिं तकलीफ़ में न अचनि। गुफ्तगू जो सिलसिलो नाज़रीन प्रोग्राम सिंधी शू में जारी है। इन सिलसिले में असीं वरी ॿिए कंहिं हंधि हलूं था, उते अवां जी उन्हनि दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल करायूं था, उन्हनि खां पुछूं था त ऑनलाइन स्कूल सिस्टम जेको आहे उनखे उहे कीअं था ॾिसनि, ऐं वालदेन ऐं स्कूल मैनेजमेंट जे विच में जेका फीसूं था छिकताण हली रही आहे उनजो आख़िर हल छा आहे। इन सिलसिले में असीं हिते हिकु नंढी वठूं था ब्रेक खां पोइ वरी अवां सां शामिल गुफ्तगू रहंदासीं। तेसिताईं ॾिसंदा रहिजो धरती न्यूज़। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर प्रोग्राम सिंधी शू में अव्हां खे ख़ुशि आमदीद तो चऊं था। नाज़रीन, प्रोग्राम सिंधी शू में अव्हां हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाक़नि जे जेके वालदेन हुआ जिन जा ॿार जेके प्राइवेट ऐं सरकारी स्कूल में पढ़नि था उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो छा चवणु हो ऑनलाइन स्कूल सिस्टम जे हवाले सां, प्राइवेट स्कूलनि जी हवाले सां उन्हनि जो छा चवणु उहा ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं हिते प्राइवेट स्कूल एसोसिएशन जे उहिदेदारनि सां गॾु, तव्हांजी ॻाल्हि ॿोल उन्हनि सां करायूं था त उहे इन सॼे सिस्टम खे जेको ऑनलाइन सिस्टम आहे उनखे कीअं था ॾिसनि, केतिरे क़दुरु जेको आहे सो मुयसरु आहे, इन ते केतिरे क़दुरु अमल दरामद थी सघे थो, नथो थी सघे। उन खां अलावा ॻाल्हि ॿोल कंदासीं हिननि दोस्तनि सां इन सिलसिले में त जेको ही हिकिड़ो ख़ासि तौर ते फ़ीस जे मामले ते जेको आहे सो छिकताण वारो हिकिड़ो माहौल पैदा थी रहियो आहे वालदेन ऐं जेको आहे सो स्कूल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट जे हवाले सां, त उन में केतिरे क़दुरु हक़ीक़तूं आहिनि, केतिरी सचाई आहे, उन मुतलिक़ अव्हां जी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। स्कूल खोलण जी ॻाल्हि स्कूल वारा मालिक कनि था, जेके बि आहिनि इदारा स्कूल खोलण जी ॻाल्हि था कनि, त मां तव्हांजे धरती TV जे प्लेटफॉर्म तां इहो ॿुधाए छॾियां बीइंग अ मदर, मां पंहिंजे ॿार खे न मोकिलींदसि, छो जे मां आहियां
तालीम बिना जेको आहे न असांजी सोच जेका आहे उहा इहा आहे कि असांजो ॿारु घटि बि पढ़ियो असां उनखे कारोबार में लॻाईंदासीं, पर ज़िंदगी त प्यारी आहे, औलाद कंहिंखे कड़ी न आहे। हिन सिचुएशन में स्कूल मोकिलणु त कतई जेको आहे सो इहो कोन्हे। बाक़ी जेको ऑनलाइन सिस्टम जो तव्हां चओ पिया त छा ऑनलाइन सिस्टम जे एबिल आहियूं असां? सिंध गवर्नमेंट या वफ़ाक या प्राइवेट स्कूल या गवर्नमेंट स्कूल, असां सभिनी वटि उहे फैसिलिटीज़ आहिनि। पूरी तरह जनरेटर कोन हूंदो आहे स्कूल में। ॿार असांजा प्राइवेट स्कूल में हेॾियूं हैवी फीसूं भरियूं पिया, जनरेटर न आहे, ॿार अचनि था उन्हनि जी हालत ख़राबु आहे, त तव्हां ऑनलाइन एजुकेशन छा ॾींदव? अगरि ॾियो था त मिडिल क्लास फैमिलीज़ वटि कुझु वटि इहो, कुझु माण्हुनि वटि लैपटॉप्स आहिनि, कुझु माण्हू त अफोर्डेबल न आहिनि, उहो मज़दूरी करे पंहिंजे ॿारनि खे वॾे स्कूल में पढ़ाइनि था, प्राइवेट स्कूल में पढ़ाइनि था, उहे किथां पंहिंजे ॿारनि खे ऑनलाइन तालीम ॾींदा? त को अहिड़ो सिलेबस सिस्टम कढियो वञे, उहो सिलेबस तव्हां उन्हनि जी फैमिलीज़ में TCS कयो हर घर में बाय पोस्ट। उहो जॾहिं तव्हां TCS कयो था पोइ माउ जी ज़िमेदारी आहे, ऐं ट्यूटर अगरि रखियल आहे त उनजी ज़िमेदारी आहे। ज़ाहिर आहे घर में अगरि केरु पढ़ाइण वारो अचे पियो त उहा मदर जी ज़िमेदारी आहे त उहो उनखे पहिरीं सैनिटाइज़ कंदी, पोइ पंहिंजे ॿार खे विहारींदी त उहो वेही पढ़े। पर ही स्कूल में जॾहिं रश में ॿार जमा थींदा, पोइ उते मासियूं बि हूंदियूं, उते पटे वाला बि हूंदा, चौकीदार बि हूंदा, टीचर्स बि हूंदा, केरु किथां पियो अचे, कंहिंजे घर में कहिड़ी वबा लॻी पई आहे को ख़बर न आहे। त ख़ुदा जे वास्ते अहिड़ा ग़लति फ़ैसिला न कयो, ॿारनि जी ज़िंदगियुनि सां न खेॾो। इहे ॿार पाकिस्तान जो फ्यूचर आहिनि, मुस्तक़बिल आहिनि। सो ख़ान साहब खे मां रिक्वेस्ट कंदसि त अहिड़ा फ़ैसिला न थियनि। बाक़ी एजुकेशन कंटिन्यू रखण जा तरीक़ा इहे ई आहिनि, या त टीचर्स खे तव्हां ड्यूटी लॻायो ॿारनि जी, ग्रुप जो जेको आहे सो हिकिड़ो सिस्टम ठाहे, 4-4 ॿार 5-5 ॿार, हिकिड़ो टीचर उन्हनि खे पीरियड वाइज़ वञी तालीम ॾे। स्कूल खे खपे उन्हनि खे जेको आहे पेट्रोल जी फैसिलिटी ॾे। अगरि इहो नथो थी सघे त पोइ ऑनलाइन जे लाइ या तव्हां पाण उन्हनि खे जेको आहे सो लैपटॉप या आईपैड जेको आहे जिते ॿार पढ़ी सघनि उहो फ़राहम कयो। जेके उहे फैमिलीज़ आहिनि, असां त राज़ी आहियूं अगरि ऑनलाइन पढ़ाई थिए थी, पर उन्हनि ग़रीबनि जो छा? ॿियो मां हिते इहो चवंदी हलां त गवर्नमेंट स्कूल में जेको बदहाली आहे, असां वटि फर्नीचर कोन्हे, लखे रुपया उन्हनि जी सैलरी खणनि पियूं, लखे रुपया। ऐं जेके सिफ़ारिश ते नौकरियूं खयल पुराणे दौर खां इलाही उहे टीचर्स आहिनि। न्यू यूथ जेका आहे असांजी दरपदर पई फिरे, यूथ वटि जॉब्स कोन्हनि, 10,000 ते सिंसियरिटी सां कमु कनि था, जेके 2-2 लख रुपया सैलरी खणनि पिया। छा ताईं पाण ॿुधायो त उहे इन क़ाबिल आहिनि? उहे एतिरो ॿारनि खे पढ़ाइनि था, गवर्नमेंट जॉब मिली वई आहे, हुननि जा भाग भला हुआ, हो सैलरी खणनि पिया, घर मज़े सां वेठा आहिनि, उन्हनि खे को टेंशन कोन्हे। ऐं उहे इन्हनि ग़रीब ॿारनि खे पढ़ाईंदा कीअं? ग़रीबनि जो ॿारु उहो बि त असांजे मुल्क जो हिसो आहे, इन सोसाइटी जो हिसो आहे, उहो त वधीक इग्नोरेंस जो शिकार आहे न। छा जो बुख बि उते घणी, गुरबत बि उते घणी, कपिड़ो लटो बि उते सही कोन्हे, इलाज बि उते कोन्हे। वरी हाणे जॾहिं तालीम हिकिड़ो गवर्नमेंट स्कूल फ्री आहे त उते उन्हनि खे माशाल्लाह टीचर अहिड़ा मिलिया आहिनि जो अल्हम्दुलिल्लाह छा तारीफ़ कजे। 100% मां अगरि मां चां थी त 20% बि सुठा टीचर हुजनि त वॾी ॻाल्हि आहे गवर्नमेंट इदारनि में। त ऑनलाइन तालीम जो सिस्टम तमामु ॾुखियो आहे। बाक़ी सिलेबस सिस्टम रखो, को अहिड़ो तरीक़ो कयो वञे, पहिरीं टीचर्स जी ट्रेनिंग करायो, पहिरीं त टीचर्स खे ट्रेनिंग जी ज़रूरत आहे, SOPs खे टीचर्स फॉलो कनि, पोइ उहे उन्हनि ॿारनि ताईं वञनि ऐं उन्हनि ॿारनि खे जेको आहे सो पीरियड वाइज़ वीकली, भले असांजा ॿार जेको आहे न जेको साल जो कोर्स पढ़नि था 3 महीननि जो पढ़नि, घटि पढ़नि, इन करे सभिनी खे घुरिजे त पहिरीं खां पंहिंजो पाण खे सेफ कयो। मां तमामु घणो पाण सोशल वर्क कयो ऐं मूं ते अलाह पाक महिरबानी कई जो असां ते इहा सिचुएशन ईंदे ईंदे असां सेफ थी वियासीं। त मां रिक्वेस्ट कंदसि तव्हां सभु पंहिंजो वधि खां वधि ख़्यालु रखो। थैंक यू। आहे प्राइवेट स्कूल ऐं गवर्नमेंट स्कूल ॿई मिलाए करे जेको लॉकडाउन में ॿारनि जो जेको नुक़सानु, छो जो पेरेंट्स जो त टोटली नुक़सानु आहे। उनजो रीज़न इहो आहे त पेरेंट्स ॿार लाइ सभु कुझु करे पियो त उनखे एजुकेशन सुठो ॾेई सघूं, ऐं लॉकडाउन में वॾो असांजो जेको लॉस आहे उहो एजुकेशन आहे। ऐं हींअर जेको प्राइवेट जेको फैमिलीज़ खे जेको तंग पिया कनि फ़ी जे हवाले सां, त मां हिकिड़ो मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि आई त मां चयो त मां इहो सोशली अवेयरनेस माण्हुनि खे बि ॾींदुमि त नो क्लासिस नो फीस, चाहे केॾो बि वॾो स्कूल हुजे, नंढो हुजे, वॾो हुजे, कहिड़े बि हिसाब सां नो क्लासिस नो फीस। पहिरीं ॻाल्हि त इहो थी वञे सर। ॿियो मां इहो चवंदुमि त हींअर त जेको असां वटि पाकिस्तान में मौजूदा जेको सिस्टम आहे ऑनलाइन क्लासिस, इहो कॾहिं थियो ई कान्हे।
इहो हिकिड़ो माना मंतकी नथो सम्झ में अचे त पहिरीं कॾहिं इहा ॻाल्हि इहे ॿाहिरि मुल्कनि में ॻाल्हियूं ठहनि बि थियूं, उतां जा प्रोफेसर उतां जा टीचर्स वेल ट्रेंड आहिनि जेके ऑनलाइन क्लासिस ॾींदा बि आहिनि। असांजे टीचर्स खे ख़बर ई कान्हे हितां जन खे त ऑनलाइन क्लासिस छा आहिनि। इहो हिकिड़ो धोखो आहे पेरेंट्स खां सिर्फ़ु फ़ी कढण जो त तव्हांजे ॿारनि खे असां ऑनलाइन क्लासिस ॾेई ऐं ॾींदासीं ऐं महिरबानी करे फ़ी जमा करायो। इहो कुझु बि न आहे, इहो धोखो आहे। को बि अहिड़ो टीचर मां अॼु ताईं न ॾिठो आहे, मां पाण टीचिंग कंदो आहियां, ठीकु आहे, त उन हवाले सां ऑनलाइन क्लासिस असां वटि पाकिस्तान में कॉन्सेप्ट आहे ई कान, न ई उन्हनि खे तरबियत आहे असांजे टीचरनि खे त ऑनलाइन क्लासिस उहे हलाइनि ऐं स्टूडेंट खे उहा सिख्या ॾेई सघनि। बाक़ी लॉस त टोटल इहा आहे, न ई कंहिं बि प्राइवेट स्कूल में इहो कंहिं कॉल करे चवनि था त बाबा ॿारु कहिड़ी सूरत में आहे, ॿारु छा पियो करे। जिन ॿार खे तव्हां नंढे हूंदे खां कंहिं स्कूल में छॾियो था, उहो 7 या 8 साल हिकिड़े स्कूल में पढ़ियो आहे ऐं हींअर लॉकडाउन जे करे स्कूलनि मां सिर्फ़ु इहा कॉल अचे पई त फ़ी ॾियो, माना मंतकी बेकार। फ़ी छाजी जॾहिं क्लासिस न आहिनि। तव्हां 8 सालनि खां पोइ जेको 8 साल ॿारु तव्हां वटि पढ़ियो आहे, तव्हां हुन लाइ इहो कोन कॉल करे पुछो आहे त बाबा ॿारु छा पियो करे, तव्हां हुनखे पढ़ायो पिया न पिया पढ़ायो, या उहो उनजो ध्यानु एजुकेशन ते आहे या न उन लाइ कॉल्स न पियूं अचनि। उन कॉल्स छा लाइ पियूं अचनि त फ़ी ॾियो। ऐं साईं जन हिकिड़ो मूंखे अॼु ख़बर पई त स्कूल जेको आहे सो कॉल्स पिया कनि त सिलेबस वठी वञो। सिलेबस माना छा, 25,000 30,000 40,000 जो हिकिड़ो गेम आहे, बाबा असांखे 40,000 पे कयो, ॿार खां सिलेबस वठी वञो, वञी घर पढ़ायो। जेकॾहिं इहो ई कमु करिणो आहे त असां ॿार खे घर में बि एजुकेशन पाण ई ॾेई सघूं था। हे स्कूल माफ़िया वारा जेको पेरेंट्स खे तंग पिया कनि स्पेशली इहे बंदि कनि। ऐं गवर्नमेंट स्कूल त असांजो गवर्नमेंट जेको साइड आहे उहो हमेशह पहिरीं खां ई, अॼु खां न पर स्टार्ट खां ई थोरो बैकवर्ड रहियो आहे, त उन ते तनक़ीद करणु सुठो न आहे। पर जेको प्राइवेट जेको बि इदारा आहिनि, प्राइवेट स्कूल थी विया, उहे महिरबानी करे पेरेंट्स खे तंग न कनि। अॻु में ई जेके बि फैमिलीज़ आहिनि इलाही परेशान आहिनि ऐं उन्हनि खे वधीक ॿारनि जे करे ॾाढो ब्लैकमेल कयो पियो वञे। इहो न थिए, बिल्कुलु न थिए। मां इन जे क़तई ख़िलाफ़ु आहियां। इनशाला मुंहिंजी टीम आहे, असांजो हिकिड़ो इताद आहे, उन सां मिली करे असां हिकिड़ो स्टेप खणण वारा आहियूं जेको सभिनी जे फैमिलीज़ जे हक़ में तमामु बहितरु हूंदो। फैमिलीज़ जो लॉस आहे वॾो, तमामु वॾे में वॾो, ॿारनि जो एजुकेशन जो तमामु वॾो लॉस आहे। गवर्नमेंट जेको अनाउंस कयो आहे ई स्कूलिंग यानी ऑनलाइन क्लासिस जो, त इन में आउं थोरी वज़ाहत कंदो हलां त हीउ सिस्टम त ॾाढो भलो आहे, छो त आउं पाण बि अलहमदुलिल्लाह IT ग्रेजुएट आहियां। हिन जी अफ़ादियत ऐं हिन जी अहमियत जी मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे। पर हाणे इहो डिपेंड करे थो त असां वटि एनवायरमेंट कहिड़ो आहे, असां वटि माहौल कहिड़ो आहे, असां वटि उन जूं सहूलियतूं कहिड़ियूं आहिनि। उन हवाले सां इहो चवणु मुनासिबु कोन थींदो त पूरी सिंध में या पूरे पाकिस्तान में असां ऑनलाइन क्लासिस हलायूं ऐं हिकु जहिड़ा क्लासिस हलनि, छो त कुझु जेके इलाइक़ा आहिनि जेके तमामु इस्टेब्लिश्ड इलाइक़ा आहिनि ऐं उते इस्टेब्लिश्ड स्कूल आहिनि, इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त एजुकेटर, बीकन हाउस, स्मार्ट ऐं सिटी वारनि जा जेके सेटअप्स आहिनि, उन्हनि जे ॿारनि ऐं जेके लोकल स्कूल आहिनि उन्हनि जे ॿारनि में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे, छो त उन्हनि जो बैकग्राउंड चेंज आहे। यानी उन्हनि जा जेके वालदेन ऐं जेके हितां जे लोकल स्कूल में ॿार पढ़नि था, उन्हनि जे वालदेन जी जेका एजुकेशन आहे ऐं जेको उन्हनि जो लिविंग स्टैंडर्ड आहे, स्टाइल आहे, उन में इलाही फ़र्क़ु आहे। इन जे करे जिथे किथे इहो हिकु जहिड़ो प्रोग्राम हलणु तमामु मुश्किल आहे। ॿियो त ख़ासि तौर ते गवर्नमेंट सेक्टर में ॾिसो, गवर्नमेंट जॾहिं ऐलान करे थी त सभ खां पहिरीं उहो ऐलान इम्प्लीमेंट थियणु घुरिजे गवर्नमेंट सेक्टर में, ऐं उते का बि अहिड़ी सहूलियत मौजूदु न आहे, लेबॉरेटरीज़ न आहिनि, के ट्रेन टीचर्स न आहिनि, वैकेंसियूं ख़ाली पियूं आहिनि। उहे कीअं ऑनलाइन क्लासिस हलाईंदा? सिर्फ़ु इहो प्राइवेट सेक्टर जे करे न आहे त प्राइवेट सेक्टर ई ऑनलाइन क्लासिस हलाए, गवर्नमेंट सेक्टर खे बि ऑनलाइन क्लासिस हलाइणु घुरिजनि। त छा उन्हनि वटि इहा फैसिलिटी अवेलेबल आहे? ज़ाहिर आहे मुंहिंजा पंहिंजा बचा पढ़नि था, ऐं वालदेन जी हैसियत बि रखां थो। मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे त ॿार जी हिकिड़ी नेचुरल फिनामिन आहे, जॾहिं हू नेट ते वेंदो या हुनखे टच मोबाइल ॾींदासीं त फितरी अमल आहे, हू इरिलेवेंट शयुनि ॾांहुं ज़्यादा अट्रैक्ट थींदो। छा इन सूरत में सभु ॿार हिकु जहिड़ा क्वालिटी रखनि था, हिकु जहिड़ी सम्झ ऐं सोच रखनि था? ख़ासि करे मां पंहिंजे शहर जी ॻाल्हि कयां त हिते असांजे ॿारनि जी उहा ज़हनी ओसर नथी कई वञे जेका बुनियादी तौर ते ऐं समाजी तौर ते उनजी थियणु घुरिजे। इन जे करे कुझु ॿार
इन खे इफेक्ट करे सघनि था, कुझु ॿार इन जो फ़ाइदो वठी सघनि था, पर सभु ॿार ज़्यादातर ॿार इन जो फ़ाइदो नथा हासिलु करे सघनि, बल्कि ॿार अञा ॿियनि शयुनि ॾांहुं वधीक मुतवजह थींदो। इन जे करे अहिड़ो सिस्टम राइज कयो वञे जो शहरनि जे लाइ ऐं ॿहिराड़ी जे लाइ जेके लोकल स्कूल आहिनि, जेके हाई स्टैंडर्ड स्कूल आहिनि, उन सभिनि जे लाइ अहिड़ो को मुतबादिल प्रोग्राम ॾिनो वञे, जामिया प्लान ॾिनो वञे, जंहिंमें सभिनि ॿारनि खे हिकु जहिड़ो फ़ाइदो हासिलु थी सघे। हींअर जेको हिकिड़ो करंट ऐं बर्निंग इशू हले पियो, उहो इहो आहे त वालदेन ऐं स्कूल इंतिज़ामिया जे विच में हिकिड़ो कॉन्फ्लिक्ट आहे फीस जे हवाले सां। त मां उन जे हवाले सां वज़ाहत कंदो हलां त असांखे ज़मीनी हक़ाइक़ खे ॾिसणु घुरिजे। जॾहिं हाई कोर्ट या सिंध गवर्नमेंट इहो ऐलान करे थी त तमामु स्कूल्स 20% डिस्काउंट ॾींदा, त इहो A to Z स्कूलनि ते अप्लाई थिए थो, जॾहिं त ज़मीनी हक़ाइक़ इन जे उबतड़ आहिनि। मिसाल तौरु जेके हाईली सेटअप स्कूल आहिनि, जीअं बीकन हाउस जो नालो खणिजे, सिटी जो नालो खणिजे, स्मार्ट जो नालो खणिजे, एजुकेटर वारनि जो नालो खणिजे, त इन्हनि जा अहिड़ा सेटअप आहिनि जेके 2 महीना एडवांस में फ़ीस वसूल कनि था, ऐं इन्हनि जो मंथली प्रॉफिट जेको आहे उहो लखनि में आहे, ऐं उहे हर हिकु शइ जो अलॻि अलॻि चार्जिस वसूल कनि था। ऐं दावा सां इहा ॻाल्हि चवां थो, 98% स्कूल अहिड़ा आहिनि जेके सिर्फ़ु मंथली ट्यूशन फ़ी वठनि था। उनखां अलावा का लाइब्रेरी जी फ़ीस कोन्हे, का कंप्यूटर जी फ़ीस कोन्हे, का स्पोर्ट्स जी फ़ीस कोन्हे, का सिक्योरिटी जी फ़ीस कोन्हे, का जनरेटर जी चार्जिस कोन्हनि के, सोलर जा चार्जिस कोन्हनि के, एक्स्ट्रा को बि चार्जिस कोन्हे। इहा मां ऑन द रिकॉर्ड ॻाल्हि कयां पियो, ऐं भली गवर्नमेंट जा नुमाइंदा केर बि अचनि असांजो रिकॉर्ड वेरीफाई कनि, त इहा हक़ीक़त आहे त असां सिर्फ़ु मंथली ट्यूशन खां अलावा कुझु नथा वठूं। त छा हिकिड़ो स्कूल इहे 10-12 एक्स्ट्रा फ़ीसूं वठे ऐं हिकिड़ो सिर्फ़ु मंथली ट्यूशन वठे, छा उहे ॿई स्कूल बराबरि जो प्रॉफिट कमाइनि था? जेकॾहिं न, त पोइ इहो 20% डिस्काउंट वारो जेको फ़ैसिलो आहे उहो सभिनि ते बि हिकु जहिड़ो लागू नथो थी सघे। 25,000, 30,000, 50,000, छा 50,000 बचाइण वारो स्कूल 5 महीननि ताईं पंहिंजे घरां रेंट भरे सघे थो? छा 50,000 कमाइण वारो स्कूल 5 महीननि ताईं तमामु टीचर्स खे फुल सैलरी पे करे सघे थो? उनजी इहा कैपेसिटी कोन्हे का। जॾहिं त ॿिया जेके स्कूल आहिनि, प्रॉफिटेबल स्कूल आहिनि, उन्हनि जी कैपेसिटी आहे। त इहो जेको गवर्नमेंट जो नोटिफिकेशन आहे 20% जो, उहो सभिनि ते लागू कीअं थींदो? मुंहिंजा पंहिंजा ॿारड़ा पढ़नि था, अहिड़े स्कूल में पढ़नि था, ऐं ज़ाहिर आहे घटि अफोर्ड करे सघां थो, उन स्कूल में पढ़नि था, उन स्कूल जी मूंखे फिज़िकल कंडीशन जी ख़बर आहे। त हाणे इहो एज़ अ वालदेन अगरि जेकॾहिं शोर कयां त भई मां त फ़ीस कोन ॾींदुसि, आख़िर उहो स्कूल किथां हलंदो? 6 महीना उहो स्कूल किथां भरींदो? तंहिंखां पोइ जेको स्कूल आहे उहो हिकिड़ी रेगुलर प्लान आहे, रेगुलर सिस्टम आहे। ॿारु दाख़िल थी वियो, उन खां पोइ उनखे कंटिन्यू 12 महीना पे करणी आहे, इवन ॿारु 2 महीना मोकल ते वञे थो। नाज़रीन, कोरोना वायरस हिकु अहिड़ी वबा जंहिं असांजे मुल्क पाकिस्तान समेत पूरी दुनिया खे जेको आहे तमामु घणा नुक़सान ॾिना आहिनि। कोरोना वायरस जे करे जिते ज़िंदगीअ जे तमामु घणनि शोबनि खे नुक़सानु रसियो आहे, उते जेको आहे हिकु अहम शोबो जेको तालीम जो शोबो आहे, उनखे बि तमामु घणो कापारी धकु रसियो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त जीअं ई कोरोना वायरस जी वबा शुरू थी त सभ खां पहिरीं जेके इदारा बंदि कया विया, उन्हनि में स्कूल जेके हुआ सभिनी खां पहिरीं बंदि कया विया हुआ। उहो इन करे त ॿार मासूम आहिनि ऐं हिन विचंदड़ बीमारी मां अगरि स्कूल उन्हनि खे वञणु ॾिनो वियो त तमामु घणा नुक़सानात थींदा। इन सॼी सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे हितां जी जेका सिंध हुकूमत आहे उन जेको आहे इहो फ़ैसिलो कयो ऐं मॉडर्न टेक्नोलॉजी मां फ़ाइदो वठंदे इंटरनेट जे ज़रिए ऑनलाइन एजुकेशन सिस्टम शुरू करण जो जेको आहे सो ऐलान कयो ऐं उनखे लागू करण जे लाइ कोशिशूं वरितियूं। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त छा इहो ऑनलाइन सिस्टम जा असीं मुतहमिल थी सघूं था? छा उन्हनि स्कूलनि में इहो ऑनलाइन सिस्टम हली सघे थो? ख़ासि तौर ते उन्हनि स्कूलनि में जिते उन्हनि इलाइक़नि में असीं सरकारी तोड़े प्राइवेट स्कूलनि जी अगरि नंढी सतह ते ॻाल्हि कंदासीं त उहे अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते अञा ताईं ज़िंदगी जूं तमामु तर सहूलियतूं ई मौजूदु न आहिनि, जिते जेको आहे सो पंहिंजो रोड रस्ता गलियूं ड्रेनेज सिस्टम पीअण जो साफ़ु पाणीअ जो ई जेको आहे सो सहूलियतूं अञा सही तरह न आहिनि, त उते इंटरनेट जहिड़ो सहूलियतूं किथां हूंदियूं।
उन खां अलावा अगरि ॻाल्हि कंदासीं त ग़रीब माण्हू जेके आहिनि उन्हनि जे ॿारनि वटि एंड्रॉइड फ़ोन, कंप्यूटर सिस्टम या जेको आहे सो लैपटॉप जेको आहे सो ईंदा किथां जिते हू जेको आहे सो ऑनलाइन एजुकेशन जेका आहे सा हासिलु करे सघनि। वक़्त जी तक़ाज़ा त ज़रूरु आहे त इन सिस्टम खे एडॉप्ट कयो वञे, इन सिस्टम जे थ्रू ॿारनि खे जेको आहे सो एजुकेट कयो वञे, पर असां वटि ज़रूरतुनि जी अणाठ जे करे इहो नामुमकिन नज़र अची रहियो आहे। असां अव्हां जी ॻाल्हि ॿोल कराई हिते जे हैदराबाद जे जेके शागिर्द आहिनि उन्हनि जे वालदेन सां, स्कूल मैनेजमेंट जेका आहे उन्हनि सां अव्हां जी ॻाल्हि ॿोल कराईसीं, जेके हिननि जूं उस्ताद तंज़ीमूं आहिनि उन्हनि सां अव्हां जी प्राइवेट स्कूल एसोसिएशन वारनि सां अव्हां जी ॻाल्हि ॿोल कराईसीं। उन्हनि सभिनी जेको आहे सो मुतफ़िक़ तौर ते इहो थी चयो त जेको आहे सो ऑनलाइन एजुकेशन सिस्टम जेको आहे सो हलाइणु हिकु ॾुखियो न पर नामुमकिन बि असांखे हिन टाइम ताईं ॾिसण में अची रहियो आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत खे सभ खां पहिरीं त उन्हनि उस्तादनि जी तरबियत जो बंदोबस्तु करणु घुरिजे जेके ऑनलाइन एजुकेशन सिस्टम खे हलाईंदा। त असां वटि उहे जेके उस्ताद आहिनि उहे एतिरा अहल आहिनि इन इंटरनेट जे थ्रू जेको आहे सो ऑनलाइन एजुकेशन सिस्टम खे जेको आहे सो ॿारनि ताईं मुंतक़िल करे सघनि। ॿियो ॻाल्हि इहा त ॿारनि जी जेका फिज़िकल अपीयरेंस जेका आहे, जेका आई कॉन्टेक्ट आहे उस्तादनि सां जेको क्लास रूम में हूंदो आहे, शायदि उहो इंटरनेट जे ज़रिए ऑनलाइन सिस्टम में न थी सघे। त सभ खां पहिरीं असांखे इन खे हिकु बाक़ाइदा हिकिड़ो मुनज़िम तरीक़े सां सिस्टम जोड़ण जी ज़रूरत आहे। उन्हनि उस्तादनि जी तरबियत जी सभ खां पहिरीं ज़रूरत आहे त जेके इन ऑनलाइन एजुकेशन सिस्टम जे थ्रू जेको आहे सो ॿारनि ताईं तालीम पहुचाए सघनि। नाज़रीन, हिते अव्हां गुफ़्तगू ॿुधी जेके बि एलिमेंट्स हुआ, जेके बि स्टेक होल्डर हुआ एजुकेशन सां वाबस्ता, उन सभिनी जी अव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत खे इन सिलसिले में वाक़ई के जामिया हिकमत अमली जोड़नी पवंदी त जीअं ॿारनि जो स्कूल जेको आहे सो ॿारनि जी जेका तालीम जेका आहे सा उहा मुतासिर न थी सघे। नाज़रीन, प्रोग्राम सिंधी शू पंहिंजी पुॼाणी तरफ़ वञी रहियो आहे। पंहिंजे मेज़बान जहांगीर सेड़ो खे ॾींदा इजाज़त। अॻे हफ़्ते रही ज़िंदगी त वरी कंहिं नए मौज़ू सां गॾु साॻी टाइम सां अव्हां सां शामिल गुफ़्तगू रहंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।